सिंध शूज़ प्रोग्राम सां गॾु आऊं आहियां मटियारी मां फरहान शेख। नाज़रीन, मटियारी ज़िले जी ॻाल्हि कजे त मटियारी ज़िलो कुदरती वसीलनि सां मालामाल आहे। जेकॾहिं मटियारी जी ज़राअत जी ॻाल्हि कजे त मटियारी ज़िलो ग्रीन बेल्ट ते क़ाइमु आहे। पर अफ़सोस सां चवणो थो पए त मटियारी ज़िले हेडक्वार्टर जे शहर में जेको सर्कल रोड जो कमु तक़रीबन 4 करोड़ जे लॻभॻि लागत सां मंज़ूर कयो वियो, उहो 2 साल गुज़रण बावजूदि मुकमल न थी सघियो आहे। मटियारी सर्कल रोड जो कमु जेको मटियारी बस स्टॉप खां दरगाह सखी आशिम शाह, बॉयज़ हाई स्कूल, गर्ल्स हाई स्कूल, पलीजाणी ऐं अलानू सांद स्टॉप खां थींदो जेको शुगर मिल रोड ताईं मुकमल थियणो हो, उहो 2 साल गुज़रण बावजूदि अञा ताईं रोलड़े जो शिकार आहे, जंहिं सबबि शहरी परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इन हवाले सां मटियारी जा शहरी जेके आहिनि या जेके सान्यावंद या सिविल सोसाइटी जा नुमाइंदा, उहे इन हवाले सां धरती टीवी सां पंहिंजा वीचार कहिड़ी रीति था वंडनि, अचो त उन्हनि खां पुछूं। जेके बि गवर्नमेंट जूं स्कीमूं ईंदियूं आहिनि त उन में फंड्स जा सबब ॼाणाईंदा आहिनि, दादा फंड्स आई कोन्हनि। पर हीउ जेको सर्कल रोड असांजो आहे उन जा फंड्स अॼु त न बल्कि अलाए 8-10 सालनि खां वठी हिते आयल ऐं गैस वारनि जे तरफ़ां जेका रॉयल्टी असांखे मिले थी उहा हुते DCA साहब वटि जिन वटि जमा थियल आहे, जंहिंमें शायदि कमेटी बि हिकिड़ी ठहियल आहे। रोड खे कुशादो करण जो जवाज़ बनाए काफ़ी जेको आहे सो इंकरेजमेंटूं बि कयूं वयूं, ऐं पर उहा शइ जेका जिते पई आहे 3 सालनि खां वठी उहा उते ई पई आहे। ख़ुशकिस्मतीअ सां हीउ हिकिड़ो टुकुरु आहे जेको तक़रीबन माना 250-300 फुट खनि थींदो, इहो ठही वियो आहे। बाक़ी 1000 फुट जेको आहे सो ईअं ई बेगानू पियो आहे। तव्हां अॻियां थोरो हिन खां वञी ॾिसो त केॾा खॾा लॻा पिया आहिनि ऐं केतिरियूं गाॾियूं पंचर थियनि थियूं। उन में मतिलबु हिते हॉस्पिटल बि आहे, मरीज़नि खे जेको आहे सो इलाही लोॾा अचनि था, पर छा आहे त हाणे ॿुधण वारो केरु आहे कोन। अव्हांखे शाबस हुजे साफ़िन खे जेके वीचारा पंहिंजी कोशिशूं करियो था, अव्हांजो जेको फ़र्ज़ु आहे उहो त अव्हां निभायो पिया, पर जंहिंजो असुलु फ़र्ज़ु आहे उहो केर बि निभाइण लाइ तयारु कोन्हे। के मुल्क जी हिकिड़ी क़ौमी असेंबलीअ जी मेंबर हुई, हू पंहिंजो नंढड़ो ॿारु जेको आहे सो हुते असेंबली हॉल में खणी आई। उन खां पुछियो वियो त छा तूं हिन लाइ आया नथी रखिजी या अफोर्ड नथी करे सघां। ऐं तव्हांखे इहा ख़बर आहे त आउं हिते असेंबली में इजलास खां पोइ हिकु बेकरीअ ते कमु कंदी आहियां जिते मुंहिंजो घर जो गुज़ारो उन मां थिए थो, पर हिते असां वटि त अलाए छा आहे, मूंखे सम्झ में कोन थो अचे। असीं दुकानदार आहियूं इन रोड ते वेठल तक़रीबन 2 साल थिया आहिनि। रोड पहिरीं ॾाढो थी शहर खे टोड़ियूं, 6 महीना उन में लॻा, उन खां पोइ 1.5 साल थियो आहे। इहा हालत आहे शहर जी, न को पाणी थो निकिरे, बरसाति थिए थी त असीं दुकाननि में अचण लाइ परेशान आहियूं, रस्तो असांखे कोन थो मिले कंहिं क़िस्म जो। इहा हालत असांजे शहर सां लॻी पई आहे। इंतिज़ामिया खे अपील आहे, ठेकेदार चए थो मुंहिंजा बिल कोन पिया थियनि, अहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करे। जॾहिं कमेटी क़ाइमु कई पई वई तॾहिं बि हिते DC मटियारी में मुंहिंजे ख़्याल में परवेज़ बलोच शायदि असां उन वटि विया हुआसीं। असां पंहिंजे जेके असांजो प्लेटफॉर्म ठहियलु आहे, जेको गैर जानदार प्लेटफॉर्म आहे समाजी सियासत खां हटी करे समाजी कमनि लाइ, त इन कमेटी में समूरा माण्हू शामिलु कया वञनि, समूरा स्टेक होल्डर्स, मीन्स अपोज़िशन पार्टी बि शामिलु हुजे, हुकूमती पार्टी बि शामिलु हुजे, समाजी माण्हू बि शामिलु हुजनि, मीडिया वारा बि शामिलु हुजनि, ह्यूमन राइट्स सिस्टम जी शामिलु हुजनि, त जीअं उनजी इम्प्लीमेंटेशन ट्रांसपेरेंट थिए ऐं इन जो कमु सही अंदाज़ सां हली सघे। हाणे हिन सर्कल रोड जी असां अलाए केतिरा दफ़ा तव्हांखे DC अॻियां कया, जेके बि DC ईंदा रहिया आहिनि, त बाबा हीउ रोड ठारायो, हीउ मेन रोड आहे। ही सर्कल रोड हितां स्टॉप खां शुरू थिए थो, सॼे शहर खे फ्री अचे थो, माण्हुनि जा दुकान डठा विया, उन में बि जेको सो अकरा परवरी कई वई, पंहिंजा नवाज़ी कई वई, ग़रीबनि जा दुकान डठा विया, ग़रीबनि जा घर डठा विया, जेके बाअसर हुआ, जेके ताक़तवर हुआ, उन्हनि जे शयुनि खे कुझु बि न चयो वियो। हींअर बि उहो रोड जेको सिधो थियणु खपे आहे, उन बजाए उहो ज़िगज़ोग ते रोड ठही वियो आहे। ऐं रोड ठहे थो, हिकिड़ो टुकड़ो ठहियलु आहे, ॿियो टुकड़ो ख़ाली पियो आहे। केतिरा माण्हुनि जे हलण खे नुक़सान थियनि था, केतिरा बाइकुनि जा नुक़सान थिया आहिनि, केतिरा हादसा थिया आहिनि, केतिरियूं गाॾियूं वञी खॾनि खूबनि में लॻी ॿियनि खे लॻियूं आहिनि, केतिरा माण्हुनि खे नुक़सान थिया आहिनि। ऐं त चवंदो टोटल जेको नुक़सानु थियो आहे माण्हुनि जे हलण जो, घुमण जो, धूड़ उॾामी, माण्हुनि खे जेको फेफड़नि में बीमारियूं थियूं या माण्हुनि खे ॿी का तकलीफ़ थी, इहो समूरो कंहिं शक़्ल में ठेकेदार जे मथां ऐं डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जे मथां हणणु खपे। रोड जी हालत थी आहे, जेको ठहियो आहे उहो वरी सुभाणे ठहंदो, ऐं माना हुनजा पासा ही सभु शयूं। ऐं असां वटि जेको मुसीबत आहे त ख़बर न आहे, को हिकिड़ो करप्शन जो वाक़ियो थो थिए कि 2 वाक़िया था थियनि, त वरी जेके चङो कमु था कनि त वरी उन्हनि जी बि पेमेंटूं बंदि, ॿियो बि बंदि, त ऐं माण्हू खे तमामु वॾी तकलीफ़ आहे। मसइलनि अञा बि किचिरो जेको हुनजो ढांचो आहे रोडनि जो, उहो बि रोडनि ते पियो आहे, नालियूं सिधियूं न थियूं आहिनि। मेन असांजो स्टॉप आहे, मेन स्टॉप ॾिसंदा हिकिड़ो को फरलांग जो रोड ठहियलु आहे, उहो ॾखण तरफ़ रोड कोन्हे, वरी उन फरलांग खां पोइ इहो सीढ़ियूं ठहियूं
पियूं आहिनि त मटियारी जेको न धणी आहे न साईं आहे, उनजे करे मटियारी खे असां त सम्झंदा आहियूं त हिते सिर्फ़ु कमाइण अचनि था माण्हू, हू कमाइण अचनि था। उन करे जेके बि स्कीमूं आहिनि, स्कीमुनि सां हिकिड़ो ॿियो बि वॾो मसइलो आहे त उनखे 10% मिलंदो एडवांस। हाणे उन 10% एडवांस जे करे ही स्कीमूं ॾेई छॾींदा आहिनि, रोड खोलाए छॾींदा आहिनि ऐं उनखे मुकमल न कराईंदा। उनजे करे ही त हुनजा पैसा आहिनि, गैस जा पैसा जेका ख़र्च पिया थियनि, उन्हनि खे बि हिन ते करणु खपे। स्पेशली जेको डिप्टी कमिश्नर साहिबु आयो आहे, चवनि था ऑनेस्ट आहे, सुठो माण्हू आहे, उनखे पाण हिनखे विज़िट करे खपे। असांजे ज़िले जा रॉयल्टी वाला केॾो पैसो जेको हिन वक़्तु 3 अरब रुपए खां मथे इन्हनि जो रुॻो पैसो पियो आहे रॉयल्टी जो, जेको हिन खे इलाइक़े जे अंदरि उहो ख़र्चु करिणो आहे। पर हिते जेको हिन कॉमेडी जा हिसा आहिनि, उहे हिते चूंडियल नुमाइंदा बि आहिनि। DC मटियारी बि उनजो जेको आहे सो कॉमेडी जो मेंबर आहे, पर उनजे शहर में सभु इदारा हूंदे बि जेको हिते ठेकेदार खे एतिरी हिमत न आहे जो इहो रोड मुकमल न करे सघे। त असां सम्झूं था त हिन में जेको मिली भगवत करे हिन जेको कम जा ताईं मुकमल न थियो वियो आहे, मुकमल हासिलकार नथो कयो वञे, ताकी हासिलकार हिन असां शहर जे माण्हुनि खे जेको तंग कयूं। असां जेको DC मटियारी खे ऐं हिते चूंडियल नुमाइंदा आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे ख़ुदा हिन मटियारी शहर जे आवाम जी जेको आहे सार लहो, हिन रोड खे जेको आहे तव्हां मुकमल कयो, ताकी हिते मटियारी जे माण्हुनि खे उहा सहूलियत मिली सघे। ऐं हिते जेके सिविल अस्पताल में माण्हू वञनि था, उहे बि जेको आहे हिन सुठे नमूने सां हुन अस्पताल में जेको आहे वञी सघनि ऐं सुठे नमूने सां जेको पंहिंजो इलाजु कराए सघनि। अयाम अज़ा खां अॻे बि चयो, मुहर्रम शरीफ़ खां अॻे त बाबा हिन कम खे सवलो करियो। वरी रबियल अवल में बि माशाअल्लाह रैलियूं निकिरंदियूं आहिनि, सरवर कोन्हनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं, पर हिते कंहिं अवामी नुमाइंदे खे कन ते जूं बि कान थी सुरे। ऐं बसि उहे ही लॻे ईअं थो त को मटियारी निधड़ को आहे, अलाए छा आहे। हालांकि ज़िलो आहे, हीउ ज़िले जो हेडक्वार्टर आहे सालो शहर, पर पोइ बि अदम दिलचस्पी आहे ऐं इहो बजट जे हूंदे रोड नथो ठहे, या बदकिस्मती आहे। बहरहाल तमामु जेके बि चूंडियल नुमाइंदा आहिनि असांजा ऐवान बाला ताईं उन्हनि जी रसाई आहे, उहे चाहिनि त सभु कुझु थी सघे थो। त इहो UAPR जो आहे सॼो मनसूबो। पर पोइ बि हिते छाकाणि त तव्हांखे ख़बर आहे त अहिड़ो को माहौल थी वियो आहे, हिकिड़ो सॼे मुल्क में अजीब सूरत हाल आहे। महांगाई पंहिंजे हदुनि खे खां मथे, अॻे चवंदा महांगाई जिन, पर हींअर जिन दे निकिरी आया आहिनि महांगाई ॾा। आवाम में बेचैनी धार आहे, बदमनियूं धार आहिनि ऐं अदम दिलचस्पी आहे हर क़िस्म जे। मूंखे लॻे थो सिविल सोसाइटी वारा माण्हू या समाजी कारकुन बि वीचारा चई थकिजी पिया आहिनि या छा, हाणे उन्हनि जी बि केरु कोन थो ॿुधे। आइलैंड गैस जी जेका मटियारी ज़िले जी जेका रॉयल्टी हीअ बेसिकली त पहिरीं काफ़ी साल रोलड़ियो शिकारी ख़बर ई कान्हे। पोइ मरहम नासिर हिकिड़ो इंजीनियर असां वटि हूंदो, पोइ उन ते केस कयो सुप्रीम कोर्ट में। पोइ सुप्रीम कोर्ट बेंच विहारी हुई कराची में, हू अकेलो सिर्फ़ु बसुनि जा किराया भरे मरहम केस खटे अचण खां पोइ सॼे ज़िले खे ख़बर पई त रॉयल्टी ॿिया पैसा बि हूंदा आहिनि ऐं उहे के अवामी मक़सदनि लाइ ख़र्च कया वेंदा आहिनि। उन खां पोइ आहिस्ते आहिस्ते कमेटियूं जुड़ियूं, कमेटी जुड़ण खां पोइ तरक़ियाती फंड्स आया रॉयल्टी कमेटी में, ऐं उन खां पोइ इहे कम जो आगाज़ शुरू थियो। पोइ किथे उनमें के स्कूलनि में ॾियणा हूंदा आहिनि, अस्पतालुनि में पैसा ख़र्च करणा हूंदा आहिनि ऐं अवामी फलाह बहबूद लाइ की रोड रस्तनि ते ख़र्च कया आहिनि। बदकिस्मतीअ सां असांजे इलाइक़े में हिकिड़ो वॾो मतिलबु पुराणे वक़्त खां इहा शइ ॾिसण में आई आहे त गवर्नमेंट कहिड़े पैकेज में बि रोड रस्तो को ठाहींदी आहे त उन जी जेका फिज़िबिलिटी हूंदी आहे रिपोर्ट, उहा जेका हुजणु घुरिजे सां न ठाहींदी आहे। रॉयल्टी कमेटी जे हिसाब सां मटियारी में जेको सर्किल रोड जो जी तइमीर थियणी, ऐं सम्झां थो त घटि में घटि 2 सालनि खां इहो कमु रोलड़ियो शिकार आहे ऐं 4 करोड़ जो लॻभॻि समथिंग एतिरे जेको ॿुधूं पिया त ठीकु आहे। उन में वरी ठेकेदार अब 4 ॿिया ॿुधाइनि, को पीसिस करे बि राय ॾिना अथनि। जॾहिं त मूंखे यादगिरी आहे त हाणे तक़रीबन अमीर अली शाह हाशमी जेको MP हूंदो, तंहिं बि 1.5 फुट ज़मीन मथे करे रोड ठाहियो हो। उन खां पोइ वरी जेको सो ॿिया डिस्ट्रिक्ट नाज़िम जे सूरत आहे जे स्कीमुनि में बि रोड ठाहिया हुआ। उहे रोड ॾाढा सुठा डांबर जा ठाहिया हुआ। हीअ असांखे ॿियो पेवर ब्लॉक लॻंदो, पेवर ब्लॉक लॻंदो त पेवर ब्लॉक 4 करोड़ रुपया तमामु वॾी रक़म आहे। 4 करोड़ रुपयनि मां हिन रोड जी खोटाई करे लेवल कढी, मिटी कढी, उनखे वरी उते ई पेवर ब्लॉक में धोइजे त मिटी आहे। आगा सिराज दुरानी हिकिड़ी स्कीम ॾिनी हुई अॻे, हीउ जेको मेन सर्किल रोड ठहियो जेको एंट्रेंस आहे मटियारी शहर जो,
और उन में तमामु सुठो हिकिड़ो सरियो वग़ैरह लाइ यूज़ थियल हो। हींअर उन खे उन जे मथां मिटी विझी 1.5-2 फुट भराई करे वरी उन में पेवर ब्लॉक यूज़ कयो पियो वञे। उन खां त हेठियों जेको रोड ठहियल हो त ॾाढो बहितर हो। जी नाज़रीन, तव्हां मटियारी जी सियासी समाजी शख़्सियतुनि ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि जा वीचार ॿुधा। हिन वक़्तु असां कुझु सीनियर कानूनदाननि सां राब्तो कयो आहे। ही सर्किल रोड न ठहिण जूं कहिड़ियूं वजूहात आहिनि, इन हवाले सां हू धरती टीवी सां कहिड़ा वीचार था वंडनि, अचो त उन्हनि खां पुछूं। 4 सालनि खां वठी रोड जो शिकार आहे, 4 सालनि खां। ऐं ॾिस ॾिठो इन में केतिरा मेन जेके पंहिंजा ऑफिसूं, सरकारी अस्पताल, घर घाट, फैमिलियुनि जो अचणु वञणु 5 सालनि खां वठी 4 सालनि खां वठी बिल्कुलु ई तकलीफ़। 1-1.5 कलाक लॻे थो सरकारी अस्पताल में रसण ताईं। रोड न रस्तो ठहियो आहे। साल खां पहिरीं मिटी लथी, उन खां पोइ वरी वारी लथी 1.5 साल खां पोइ। ठेकेदार करे छा पियो आख़िर? हीअ आख़िर असां चुनौती ॾियूं पिया, इन खां पोइ असां इंशाअल्लाह ताला कोर्ट जो रुख़ कंदासीं। हे रोड रस्ता जेके आहिनि न, इहे हासेकार जेको आहे इन्हनि जे सॼो सिस्टम जेको आहे उहो करप्शन जे वर चढ़ियल आहे। ऐं उन जे करे आम माण्हू जेको आहे, असां त ठहियो पर आम माण्हू, हीअ ॾिस मेन रोड आहे मटियारी शहर जो। रोड ई इहो हिकिड़ो ई आहे जेको जितां एंट्री थिए थी माण्हुनि जी, ऐं जिते अस्पताल बि आहे, तइलीम लाइ जेको एजुकेशन जा जेको उते आहिनि, स्कूल बि आहिनि, म्यूनसिपल जे टाउन कमेटी उहा बि उते ई आहे। ऐं उन जे बावजूदि उहो रोड रोलड़े जो शिकार इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे। ऐं असां उन खे वसवारनि खे असां इन लाइ ध्यानु छिकाईंदे तव्हांजे तसलसल सां अपील था कयूं त इन जो नोटिस वरितो वञे। जेके माण्हू इन में शामिल आहिनि या उन में जेके करप्शन कनि पिया, उन्हनि ते कानूनी कार्रवाई करे, इंक्वायरी करे ऐं उन्हनि खिलाफ़ कदम खयां वञनि। जी नाज़रीन, तव्हां शहरियुनि, वापारियुनि ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि ऐं कानूनदाननि जा वीचार ॿुधा। हिन वक़्तु असां डिप्टी कमिश्नर मटियारी सैयद जवाद मुज़फ़र सां गॾु मौजूदु आहियूं। डिप्टी कमिश्नर साहब खां पुछूं था त पाण बतौर डिप्टी कमिश्नर इन हवाले सां कहिड़ा एक्शन वरिता अथनि? जब मैंने ऑफिस रिज्यूम किया तो मेरे पास भी इस तरह की स्कीम्स की प्रॉब्लम सामने आई और बहुत सारी उसके स्कीम्स ऐसी आईं जो कि बंद पड़ी थी। तो हमने इस पे ना सिर्फ एक बल्कि 2, 3, 4 जितनी भी हो सके हमने इस पे मीटिंग्स रखी और जितने स्टेक होल्डर्स थे उनको हमने ऑन बोर्ड किया। जो ये सर्कल रोड का जो इशू आया है, इसमें जो मुझे मालूम हुआ कि सबसे पहले तो इंक्रोचमेंट का इशू आ रहा था। फिर हमने अपने असिस्टेंट कमिश्नर को कहा कि आप इसके ऊपर फौरी तौर पे एक्शन लें और उस पर अल्हम्दुलिल्लाह एक्शन लिया गया और अब वो इंक्रोचमेंट ख़त्म हो गई है। दूसरी जो बात थी वो फिर था कि इसके ऊपर हमने दोबारा से काम रिज्यूम करना था। हम लोगों ने इसमें यहाँ पे जितने भी स्टेक होल्डर्स हैं उनकी भी मीटिंग की और इंजीनियर को भी उसमें बुलाया, अपनी एडमिनिस्ट्रेशन को भी बुलाया, पुलिस को भी बुलाया कि अब इस पे कोई रुकावट नहीं आनी चाहिए। हमें अभी इंजीनियर्स ने बिल्कुल ये एश्योरेंस दी है कि अब इसके ऊपर तेज़ी से काम होगा और हमें इंशाअल्लाह ताला उन्होंने एक टाइम पीरियड दिया है कि तकरीबन महीने का अप्रॉक्सीमेटली कि इसमें बहुत बेहतरी आएगी। तो देखें, हमारा तो इसके ऊपर प्रॉपर चेक है और अगर कहीं पे मुझे ये मालूम होता है कि काम फिर रुका है या कोई और प्रॉब्लम है तो हम सख्त से सख्त इसके ऊपर एक्शन लेंगे और हमारा मकसद है कि इस प्रोजेक्ट को हमने कंप्लीट करना। जी नाज़रीन, तहां मटियारी जे शहरिन तोड़े जेके सिविल सोसाइटी जा नुमाइंदा आहिनि या सियासी समाजी अगवान आहिनि या कानूनदान आहिनि, उन्हनि जा वीचार ॿुधा। उन्हनि जो इहो ई चवणु हो त ही जेको सर्कल रोड आहे इहो UEP जी बजट मां तक़रीबन 4 करोड़ जी लागत सां मंज़ूर कयो वियो, जेको 2 सालनि खां रोलड़े जो शिकार आहे। जंहिं सबबि जेके शहरी आहिनि या जेके कारोबारी शख़्सियतूं आहिनि या जेके मरीज़ आहिनि उन्हनि खे हितां अच वञ में ॾाढी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। उन्हनि आला इख़्तियारनि ऐं कमेटी जे मेंबरनि खां इहो ई मुतालबो कयो त जल्द अज़ जल्द ही रोड तामीर कराए इलाइक़े वासियुनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। जॾहिं असां डिप्टी कमिश्नर मटियारी सां राब्तो कयो त उनजो इहो ई चवणु हो त वक़्तन फ़वक़्तन मीटिंगूं करे जेके मुतल्लिक़ा ऑफिसर आहिनि या ठेकेदार आहिनि
उन्हनि खे पाबंद कयो वियो आहे त जल्द अज़ जल्द ही जेको रोड जो कमु आहे इहो मुकमल करायो वञे ऐं महीने जे अंदरि ही जेको कमु आहे इहो शुरू करायो वेंदो, न त जेके लाॻापियल ऑफिसर या ठेकेदार आहिनि उन्हनि ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई कई वेंदी। वरी मिलंदासीं कंहिं नए इशू सां गॾु, तेसिताईं पंहिंजे मेज़बान फरहान शेख खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाई।